ऐं असांखे ॿियो फ़ख्रु हासिलु आहे जो मीर जाफ़र ऐं सादिक सां गॾु असांजो बि नालो आहे, ॼाम सादिक अली बि थींदा आहिनि। मीर जाफ़र सादिक ऐं ॼाम सादिक, हू सकड़ो नांगो उघाड़ो सादिक हो, मीर हो, असांजो ॼाम आहे। होॾा मीर वेठा आहिनि, असां ॼाम आहिनि, बराबरी में कुलो कुलो मिलायो गदार जी लिस्ट में असीं अॻिते था वधूं। हिन सूरत हाल में पाण ते भाड़ियूं ऐं पाण ते कीअं भाड़ियूं, असां वटि इहा रवायती कान्हे। असां वटि चुरी सर चार्ल्स नेपियर लिखियो आहे, तंहिं चयो त अहिड़ी टोटी ऐं बदन मां बेज़ार ऐं मुफ़्तख़ोर क़ौम मुंहिंजे तजुर्बे में ई कान आई। हुन लिखियो आहे, चई सिंधी माण्हू जॾहिं पाण में हिसाब किताब में गड़बड़ कनि था त ॿ कबीला पाण में अचो चवनि त टे कबीले जो धाड़ो हणंदासीं, तंहिंमें तुंहिंजो जो कर्ज़ु आहे सो उन धाड़े मां मुंहिंजो लाहिजे महिरबानी करे। सर चार्ल्स नेपियर लिखियो आहे त माण्हूअ खे ज़रूरत महिनत करण लाइ थिए थी टिनि सबबनि जे करे। कहिड़ा टे सबब? हिकिड़ो अटो, ॿियो लटो, टियों अझो। सिंधियुनि खे न अटे जी ज़रूरत, न लटे जी, न अझे जी। अटे जी ज़रूरत हीअं त ॿोॾूं अचनि थियूं, उन ॾींहं में ॿोॾूं ईंदियूं, ॿोॾूं अचनि थियूं, ॿेड़ियुनि ते चढ़ियो ॿिज छटियो अचनि, पोखीनि बि कोन था, रुॻो उछलायो अचनि। फ़सुलु तयारु थियो त लुबारियो अचनि पिया। ऐं लटो पाइनि कोन, छो त आबहवा एॾी सख़्तु आहे कोन सियारे जहिड़ी असां वटि आहे, जो हुन कोट ऐं गिडला ऐं पैसा ऐं ख़र्च गोर ॿधियो पुठियां आगड़ा डोड़ंदा बोड़नि, लटे जी बि ज़रूरत कान्हे। हाणे अझो खपे, चई वणनि ते विझो, रलियूं विझो, उन हेठां वेठा आहिनि, पासे में किरड़ कंडा, काठ कोन कर, न को ॿियो, न को लोह, न को गडर, न को ॿियो, किरड़ वढियो पासे में रखो, इहो छा चयो, इहो फलाणे ॻोठु फलाणो ख़ान रहंदड़ ॻोठु पंहिंजो। कंहिं शइ लाइ हिननि माण्हुनि खे कुझु बि करिणो कोन्हे। हीअ उहा क़ौम आहे जेका रुॻो पई हले। जे मलेरिया जो असरु अथनि, मलेरिया जो कुझु असरु थियो आहिनि, कमज़ोर बदन ऐं कमज़ोर आहिनि, हिननि जी वॾे में वॾी सनत आहे सुस्ती ऐं थधी हवा में हवाऊं खाइनि। दुश्मन चवे त पाण चवंदासीं असीं असुलु पहलवान आहियूं, दौदो, दरिया ख़ान, राजा ॾाहिर विढ़ियो, फलाणा दास्तान, होशू विढ़ियो, हो बि एतिरा लेखा हुननि सां पंहिंजा पाण में वेठा आहियूं त पंहिंजी ख़ानदानी। इहा आहे टोटी में टोटी क़ौम, अलाह साईं रिकॉर्ड मुंहिंजो ठाही आहे त पाण आहियूं ज़िंदा निशान ते वेठा आहियूं। बानो कोन, मेंबरनि कुझु कोन कयो, वज़ीर कोन कयो, बेनज़ीर थी करे, बसि तूं छा वेठो करीं? बेनज़ीर त कोन कयो, तूं छा थो करीं? काला बाट लाइ तूं छा थो करीं? बिहारियुनि लाइ तूं छा थो करीं? हीअ जे पंहिंजा घरनि जी आदमशुमारी कोन थिया, त तो वात मां अखर कढियो आहे, न चवणो ई कोन्हे, कुझु ई कोन्हे। इन ॻाल्हि जी सूरत हाल जो इलाजु मुंहिंजे नज़र में फ़क़ति हिकिड़ो आहे, उहो आहे लतीफ़ जे रस्ते ते अमल करणु। जेकॾहिं असां लतीफ़ जे रस्ते तबरकनि न, सवाब ख़ातिर न, ॻाल्हियूं करण ख़ातिर न, ॻाल्हियूं त इलाही पई थियनि, फलाणो ज़बरदस्त आहे, फलाणो पीर में करामतूं आहिनि, फलाणो हीअं आहे, दीन लाइ बि चऊं, इस्लाम आहे, बिश्त मिलंदो, हूरूं मिलंदियूं, फलाणो इहे सॼो ॾींहुं पिया ॻाल्हियूं करियूं। हीअ त प्रैक्टिकल नेसेसिटी आहे, यानी पंहिंजे क़ौम जे क़ल्ब में फेरो अचे, केमिकल ट्रांसफॉर्मेशन अचे। उनजो मिसाल हींअर किताब लिखूं,